नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारतीय गादी वारे शहर न्यू दिल्ली में मुसलमाननि ख़िलाफ़ थींदड़ वॻोड़नि खां पोइ कांग्रेस जे अॻुवान सोनिया गांधी घरू वज़ीर अमित शाह खे इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। 2 ॾींहं अॻु न्यू दिल्ली में इन वक़्तु वॻोड़ शुरू थी विया, जॾहिं उत्तर ऐं ओभर वारे इलाइक़नि में तकरारी शौरियत जी कानून ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते हिंदू इंतहा पसंद हमला कया हुआ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी भारत जे दौरे जे बावजूदि उत्तर ऐं ओभर दिल्ली जंग जो मैदान बणिजी रहियो। इंतहा पसंदनि हिंदुअनि केतिरनि ई घरनि, दुकाननि ऐं गाॾियुनि खे साड़े छॾियो। उन खां अलावा हिंदू इंतहा पसंद मस्जिदनि ते बि हमला कया आहिनि, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। हिंदू इंतहा पसंद तरफ़ां मुसलमाननि ख़िलाफ़ वॻोड़नि में हींअर ताईं 21 ॼणा मारिजी आहिनि ऐं केतिरा ज़ख़्मी थी चुका आहिनि, जॾहिं त मोदी सरकार मुसलमान ख़िलाफ़ वॻोड़नि जूं ख़बरूं रोकण जे लाइ मीडिया खे ब्लैक आउट करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।